بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم وآله الطيبين الطاهرين المعصومين أما بعد فقد قال سبحانه وتعالى في كتابه المجيد بسم الله الرحمن الرحيم إنا أعطيناك الكوثر. मोहतरम नाज़रीन, जीअं त असांजी गुफ्तगू मुसीबत जनाब सैयदा फ़ातिमत ज़हरा सलामुल्लाह में हली रही ऐं उन जी तेरहीं नशस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। त जनाब सैयदा उहा मज़लूम आहे, जीअं गुज़श्ता नशस्त में असां बयानु कयोसीं त जीअं वसियत कई जनाब सैयदा मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम खे त मूंखे गुसल कफ़न राति जो ॾिजो ऐं दफ़न बि राति जो कजो। जॾहिं जनाब सैयदा इहे मसाइब सठा त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत खां पोइ जनाब सैयदा सिर्फ़ु 40 ॾींहं या बि रवायत 75 ॾींहं या 95 ॾींहं ज़िंदा रही ऐं इन ई उमिरि खां पोइ जनाब सैयदा जी रहलत थी वई। जॾहिं जनाब सैयदा जी शहादत थी, ख़बर मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम मस्जिद में वेठा हुआ। जॾहिं मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम खे ख़बर पई त मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम अचानक उथिया। बाज़ रवायतुनि जे मुताबिक़ मौला संभाले न सघिया जो मौला रोईंदे घर आया ऐं जनाब सैयदा जी वसियत जे मुताबिक़ मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम पाण गुसल कफ़न ॾिनो, पर जनाब सैयदा जी रहलत खे पाण मख़फ़ी रखियो छो जो जनाब सैयदा जी वसियत हुई। जॾहिं पाण गुसल ॾियनि पिया त अचानक अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जहिड़ो साबिर इमाम उछगारूं ॾेई रोअण लॻो ऐं दीवार ते सर हयो। हिकु रवायत जे मुताबिक़ दीवार ते सर हयो जो मौला जो सर मुबारक ज़ख़्मी बि थी वियो। कंहिं पुछा कई, या अली, तव्हां त असांखे सब्र कर जी तलक़ीन करे रहिया आहियो, तव्हां त असांखे चयो त तव्हां सब्र करियो जो तव्हां पाण ख़ुदि रो पिया ऐं उहो बि एॾो ॾाढियां था रो। मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम फरमायो, मुंहिंजी घरवारी ज़हरा एॾो त मज़लूम हुई जो उन जूं पासरिटियूं टुटल हुयूं ऐं कॾहिं बि उन मूंखे इहा शिकायत न कई त मुंहिंजूं पासरियूं ज़ख़्मी आहिनि। इहा मज़लूमियत जनाब सैयदा शायदि इन ई करे ई बाज़ उलमा चवनि था, इन ई करे ई जनाब सैयदा इहा वसियत कई त मूंखे राति जो गुसल कफ़न तां ॾिजां। मतां ज़हरा सम्झे पई त अली अलैहिस्सलाम खे मतां इहे टुटल पासरियूं अली अलैहिस्सलाम ॾिसी न वठे। बहरहाल जॾहिं जनाब सैयदा जो जनाज़ो तयारु थियो, वसियत मुताबिक़ जनाब सैयदा जो जनाज़ो मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम राति जो खयो ऐं राति जो जनाज़े खणण वक़्तु सिर्फ़ु चंद अफ़राद मौजूदु हुआ, जिन में मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम, हसन हुसैन ऐं सलमान मौजूदु हुआ ऐं एतिरी कलील तइदाद में माण्हू वठी हज़रत अली अलैहिस्सलाम जनाब सैयदा जो जनाज़ो दफ़नायो। इहा वॾी मज़लूमियत आहे जो काइनात जे रसूल जी धीउ जे जनाज़े में एतिरा घटि माण्हू हुजनि ऐं जंहिं मज़लूमियत खे मौला अमीरुल मोमिनीन हमेशह ॾिसी रोईंदा हुआ। हिकु मरतबा मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम मस्जिद में वेठा हुआ त कुझु माण्हुनि जे दरमियान तकरार हली रहियो, गुफ्तगू हली रही त मर्द ते वॾी मुसीबत कहिड़ी आहे। कंहिं इहो चयो त मर्द ते वॾी मुसीबत इहा आहे त उनजो जवान पुटु मरी वञे। मुख़्तलिफ़ मुसीबतूं बयानु कंदा कंदा नेठि हिकिड़े शख़्स चयो त अली अलैहिस्सलाम खां त पुछा करियो। त मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम खां पुछा कई वई त मर्द जी सभ खां वॾी मुसीबत कहिड़ी आहे। मौला अमीरुल मोमिनीन सलाम जे अखियुनि मां पाणी अची वियो ऐं मौला फरमाइनि था त मर्द ते वॾी मुसीबत उहा आहे जो उनजी घरवारी खे मारियो वञे ऐं हू बेवस हुजे, कुझु न करे सघे। इंशाअल्लाह मौक़ो मिलियो त गुफ्तगू जनाब सैयदा जे मौज़ू ते अॻिते बयानु कंदासीं। फ़िलहाल वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।